बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां यसब बलोच हिकु नए टॉपिक सां गॾु जीअं अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे जेको मां हिकु अहम किताबु खयो आहे उहो आहे उहे ॾींहुं उहे शींहं। इन बारे में जेको आहे सवाल बि लाज़मी पुछिया वेंदा आहिनि। पीर हसामुद्दीन राशिदी हुजे या पीर अली मोहम्मद शाह राशिदी हुजे, इन जा अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे जेको मां हिकु अहम किताबु खयो आहे उहो आहे उहे ॾींहुं उहे शींहं। इन बारे में जेको आहे सवाल बि लाज़मी पुछिया वेंदा आहिनि। पीर हसामुद्दीन राशिदी हुजे या पीर अली मोहम्मद शाह राशिदी हुजे, इन जा लाल जेके ईंदा रहंदा आहिनि किताबनि जे बारे में पुछंदा आहिनि। हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु जो असांजो टॉपिक आहे उहे ॾींहुं उहे शींहं। ॾिसूं था त हीअ किताबु जेके नामवर सहाफ़ी ऐं अदीब पीर अली मोहम्मद शाह राशिदी जे यादगिरियुनि ते मुश्तमिल आहे। हाणे गौर कजो त इहा किताबु छा ते आहे, उनजे यादगिरियुनि ते मुश्तमिल आहे। इन किताब में पीर साहिब सिंध जी सियासत, सहाफ़त, अदब ऐं ॿियनि शोबनि जी शख़्सियतनि बाबति पंहिंजे माएदार ॿोलीअ में ज़िक्र कयो आहे। पीर साहिब जी किताब में इस्तेमालु कयल ॿोली निहायत ई वणंदड़ ऐं दिलफ़रेब आहे। हिन शख़्सियतनि जो ज़िक्र तासराती अंदाज़ में कयो आहे। हीअ किताब सिंधी अदबी बोर्ड टिनि जुल्दनि में 1966 ईस्वी में ऐं ॿियो जेको इन जो छापो आहे 1980 ईस्वी में ऐं टियों जेको आहे 1981 ईस्वी में जेको छपाए पधिरो कयो। मां त हाणे ॿियो किताब ते हलूं था। बाबनामो जेको आहे किताब, इन बारे में जेको आहे असांजो सवाल बि अची चुको हुयो। पोइ जेके SST जी फेबरवरी में असांजी टेस्ट कैंसिल थी आहे, उन में इहे सवाल बाबनामो जे बारे में आयो हुयो त इहो किताबु कंहिंजो लिखियलु आहे। उन जे लिहाज़ खां त असां किताबनि जो जेको आहे मौज़ू तंहिं करे खयो आहे। हीअ किताबड़ो मौजूदा सिंधी अलिफ़ जे मुक़ररी खां पोइ सिंधी लपीअ में जेको पहिरियों किताबु आहे। हिन किताब जो लेखक देवान नदीराम सेवाणी आहे। हिन किताब में 32 सुफ़ा आहिनि, जिन मां 23 सुफ़ा हिजे लाइ कमु आयल आहिनि ऐं बाक़ी 10 सुफ़नि में 8 सबक ॾिनल आहिनि, जिन में कुल 70 जुमिला ॾिनल आहिनि। ऐं इहो जेको आहे अंग्रेज़नि जे अवलाई दौर में सिंधी अरबी सूरत ते लिखण ऐं पढ़णु सेखारण जी शुरूआति हिन किताब खां ई थी। हाणे जेको पहिरियों अचूं था, ॿियो आहे असांजो बदनसीब थरी। बदनसीब थरी जेको आहे हीअ इन बारे में बि जो सवाल असांजा अचनि था पिया, जेकॾहिं पास्ट पेपर ॾिसंदव त उन में आहिनि। हीअ ड्रामो आहे जेको मोहम्मद इस्माइल उरसाणी जो लिखियलु आहे, जेको थर जे पस मंज़र में आहे। हिन ड्रामे में थर जे इलाइक़े जे माण्हुनि जी रहणी कहणी, गुज़र सफ़र ऐं गुज़र मुआश, तालीम समेत ॿिया मौज़ू शामिलु आहिनि। हिन ड्रामे में थर जे माण्हुनि जे मसइलनि खे तंज़िया ऐं मज़ाहिया अंदाज़ में पेश कयो वियो आहे। हीअ ड्रामो पहिरियों जेको हुयो पहिरियों दफ़ो 1939 ईस्वी में मदरसा हाई स्कूल मिरपुर ख़ास में पेश कयो वियो, जंहिंखे बाद में सिंधी अदब लाइ मरकज़ी सलाहकार बोर्ड 1939 ईस्वी में छपराए पधिरो कयो हुयो। हाणे आहे उन खां पोइ जेको आहे ॿेलायनि जो ॿोल आहे। ॿेलायनि जो ॿोल जेको आहे इन बाबति बि सवाल असांजा ईंदा रहंदा आहिनि। हीअ जेको आहे लोक अदब बाबति ही किताबु आहे, जेको डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो लिखियलु आहे। हिन किताब में लसॿेले जी आम सिंधी शाइरी, उते जे क़ौमनि ऐं कबीलनि ऐं सिंधी ॿोली ॿेले जी शाइरी, ख़ासि करे कबीर शाह, शेख इब्राहिम, सैयद अहमद शाह शाइर, निम ऐं ॿियनि लसॿेलनि जी शाइरी जो तफ़सीली ज़िक्र मौजूदु आहे। इहो जेको आहे 516 सफ़नि ते मुश्तमिल डेमी साइज़ जे हिन किताब खे ज़ेब अदबी मरकज़ हैदराबाद 1951 ईस्वी में छपराए पधिरो कयो। हाणे जेकॾहिं इहे पुछी सघनि था त जेको इहो किताबु हुयो किथां कहिड़े बोर्ड छपरायो आहे, या इन में केतिरा सफ़ा आहिनि, या इहा जेका हिन में कहिड़ी शाइरी ॾिनी वई आहे, इहे सवाल जेके आहिनि असांजा MCQs इन मां, या जेके ॿेले जी जेका शाइरी ख़ासि करे कबीर शाह, शेख इब्राहिम, सैयद अहमद शाह शाइर, निम ऐं ॿियनि लसॿेले जे शाइरनि जी शाइरी जो तफ़सीली ज़िक्र मौजूदु आहे। इहा बि हिकु असांखे मतिलबु ख़बर पइजी वई त तफ़सीली ज़िक्र कंहिं कंहिंजो ॾिनल आहे। त इनखे जेको आहे लेक्चर खे तमामु गौर सां ॿुधिजो ऐं इनशाअल्लाह जेको आहे असांखे जेको आहे कामयाबी मिलंदी। तव्हांखे बि असांखे बि, छो त मां पाण बि हिन टेस्ट में अप्लाई कयो आहे। दुआ कजो त कामयाबी असांजो नसीबु बणे इनशाअल्लाह। हाणे वीडियो त तमामु वॾी थींदी थी वञे, पर मां सोचां थी त इहो जेको तज़किरा लतीफ़ी आहे इनखे बि असां पढ़ी वठूं, जेको आहे ॿियो टॉपिक बाद में खणंदासीं। हीअ किताबु तज़किरा लतीफ़ी जेको आहे किताबु, इहो जेको आहे हीअ किताबु 3 जुल्दनि में प्रोफेसर लुत्फ़ुल्लाह बदवी जो लिखियलु आहे, जेको सिंधी ॿोली ऐं अदब जो हिकु जामे किताबु आहे। हिन किताब में सिंध जी तारीख़ सां गॾु सिंधी अदब ऐं शाइरी जी तारीख़ बि लिखियलु आहे। मुसन्निफ़ हिन
हिन किताब में निहायत सुहिणे पैराए में सिंध जी तारीख़ जो पस मंज़र बि ॾिनो आहे। किताब जो अंदाज़ बयान रिवायती आहे। किताब जे 3 जिल्दनि में 87 शख़्सियतुनि जो ज़िक्र मिले थो। ही किताब 3 जिल्दनि में तरतीबवार 1943 ईस्वी खां 1946 ऐं वरी 1953 ईस्वी में शाया थियो। तज़किरा लतीफ़ी जेको आहे 3 जिल्दनि में जेको आहे तरतीबवार शाया थियो कीअं 1943, 46 ऐं 53 ऐं केतिरनि इन 3 जिल्दनि में 87 शख़्सियतुनि जो ज़िक्र मिले थो। हिन किताब में जेके 3 जिल्द आहिनि ज़िक्र केतिरनि जो थियल आहे, जेके शख़्सियतूं आहिनि हिन में 87 शख़्सियतूं आहिनि ऐं इहो कहिड़े पस मंज़र में आहे, या सिंध जी तारीख़ जो पस मंज़र बि हिन में ॾिनल आहे ऐं इहो जेको आहे लुत्फ़ुल्लाह बदवी जो लिखियलु आहे। असांजी वीडियो तमामु वॾी थींदी थी वञे। जेको अॻे वीडियो में मां जेको अपलोड कंदीमांव उन में तज़किरा मशाइर सिंध ऐं पढ़ाॾो सोई सॾु, उन खां अलावा जेको आहे ॿियो मां पखड़ा ऐं पहावार, इहो बि जेको आहे 2021 में हिन जो आयो हुयो। जंब गुज़ारम जन सिंह जेका हाणे SST जी टेस्ट में बि आयो हुयो ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी टेस्ट में बि आयो हुयो। त अॻे जेका मां वीडियो अपलोड कंदीमां इंशाल्लाह उन में इहे टॉपिक खणंदीमां। मिलंदासीं तमामु जल्द, तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़ ऐं दुआनि में यादि रखिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़।